अस्सलाम वालेकुम। मैं मर्सिडीज मिटवर बाबा आलाम 12 इमाम 14 सुमन 12 नंबर 14 ज़ुहूर पुरनूर 15 रमज़ान मुबारक सन 3 हिजरी मदीना मुनव्वरा शहादत 28 सफ़र मुज़फ़्फ़र सन 50 हिजरी मदीना मुनव्वरा मकाम मुदफ़न जन्नतुल बकी मदीना मुनव्वरा ज़ाहिरी हयात 46 वरिया 5 महीना जंगे उर्दगे रूनमा थे अञा चंद महीना ही गुज़रिया हुआ त रात जे वक़्तु रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चाचे जनाबे उम्मुल फज़ल परेशानीअ जे हालत में ख़वाब मां बेदार थी ऐं पंहिंजे घर वारे हज़रत अब्बास बिन अब्दुल मुतलब खे निंड मां जाॻाए ॿुधायई त मूं ख़वाब में ॾिठो आहे त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे जिस्म अतर जो हिकु टुकड़ो मुंहिंजे हज में अची किरियो आहे। हज़रत अब्बास इत्मीनान सां संदि ॻाल्हि ॿुधी ऐं फरमायो त परेशान थियण जी का बि ॻाल्हि न आहे। सुबुह जो पंहिंजे भाइटे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ख़वाब जी तहबीर पुछी वठिजो। जनाबे उम्मुल फज़ल सॼी राति मां बेक़रारीअ में गुज़ारी ऐं सॼी राति जनाबे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ैरियत लाइ दुआऊं घुरंदी रही। उन ई कैफ़ियत में राति गुज़री वई। सुबुह सादिक़ नमूदार थी त हज़रत बिलाल जे अज़ान बुलंद थी। जनाबे उम्मे फज़ल नमाज़ अदा करण बैदि पंहिंजे भाइटे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सलामतीअ लाइ ख़ुदाए बुज़ुर्ग व बरतर जे हुज़ूर इल्तिजाऊं कंदी रही। जनाबे अब्बास फजर जी नमाज़ मस्जिद नबवीअ जे पुरनूर फ़ज़ाउनि ऐं हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इब्तिदा में अदा कई। ऐं जॾहिं निमाज़ मां फ़ारिग़ थिया त बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में हाज़िर थी अर्ज़ु कयाऊं, ए अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हांजे चाचीअ राति अजीब ख़्वाबु ॾिठो आहे जंहिं सबबि सॼी राति इज़्तिराब में गुज़ारी अथसि। तव्हां पाण हली खां ख़्वाब जा तफ़सील मालूम करियो। अलाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चाचे सां गॾिजी संदसि घर पहुतो जिते जनाबे उम्मुल फज़ल बेचैनीअ सां पंहिंजे अज़ीमुल मर्तब भाइटे जे मुंतज़िर हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण ते संदन बेक़रार दिलि खे करार मिलियो ऐं हिन खे इन ख़्वाब खां आगाह कयो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मुबारक चहिरे ते ख़ुशीअ जो नूर पखिड़िजी वियो ऐं पोइ फरमायाऊं त तमामु जल्द जनाबे फ़ातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जिन जे हंज में हिकु बेमिसल फ़र्ज़ंद जी आमद थींदी ऐं मुंहिंजी उन फ़र्ज़ंद जी परवरिश अव्हां कंदाओ। ख़्वाब में अव्हां जे आगोश में मुंहिंजे जिस्म जे टुकड़े जो अचणु उन ई अमुर जी ज़ाहिर करे थो, अमुर खे ज़ाहिर करे थो। इहा तहबीर ॿुधी जनाबे उम्मुल फज़ल जी परेशानी ख़तमु थी वई। उन फ़र्ज़ंद जी परवरिश नसीब थियणु जंहिंखे जनाबे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजो फ़र्ज़ंद छॾे रहिया आहिनि। अहिड़े अहसास ऐं फ़ख़ुर संदसि चहिरे खे ताबनाक बनाए छॾियो। पोइ 15 रमज़ान मुबारक 3 हिजरीअ जे शब में आई। उन राति अली अलैहिस्सलाम ऐं ज़ुहरा अलैहिस्सलाम जे घर ते अनवार इलाहीअ जी बरसात थी रही हुई। मदीनतुल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़र्रो ज़र्रो चमकी रहियो हो। अल्लाह ताला उन राति खे ज़हूर इमाम हसन अलैहिस्सलाम लाइ मख़सूस करे सूरत अल कौसर में पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ कयल वाइदो पूरो करे छॾियो। जनाबे रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे इमाम हसन अलैहिस्सलाम जी आमद जी ख़बर मिली त पाण ख़ुशीअ सां सरशार जनाबे फ़ातिमा ज़ुहरा सलामुल्लाह अलैहा जे घर तशरीफ़ फरमा ॾिया। अस्माए बिन्त उमैस इमाम हसन अलैहिस्सलाम खे जनाबे रसूल ख़ुदा जे ख़िदमत में पेश कयो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम खे सीने सां लॻाइण बैदि सदन साॼे कन में अज़ान ऐं खाॿे कन में अक़ामत कयाऊं। उन बैदि जनाबे अली अलैहिस्सलाम खां दरियाफ़्त कयाऊं त छा तव्हां हिन ॿार जो नालो रखियो आहे? जनाब अली अलैहिस्सलाम फरमायो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हां जे मौजूदगीअ में आउं अॻिराई कीअं थो करे सघां? ऐं बेशक अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हर फ़इल ऐं अल्लाह जे रज़ा जे मुताबिक़ हूंदो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो,
आउं बि हिन ॿार जो नालो रखण में पंहिंजे रब ते सबक़त न कंदुसि। ऐं उन वक़्तु हज़रत जबरील अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम सां हाज़ुर थियो ऐं दुरूद व सलाम खां पोइ अर्ज़ु कयाईं, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रब ताला फरमाए थो त जेका निस्बत हारून अलैहिस्सलाम खे मूसा अलैहिस्सलाम लाइ हुई, उहा ई निस्बत अली अलैहिस्सलाम खे अव्हां सां आहे। उन करे हिन ॿार जो नालो हारून अलैहिस्सलाम जे पुट जे नाले ते रखियो वञे। हारून जे पुट जो नालो शब्बर हो, जेको इमरानी ज़बान जो लफ़्ज़ आहे ऐं उन जे अरबीअ में माना हसन आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे इल्म रिसालत में इहा ॻाल्हि हुई, उन करे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॿार जो नालो हसन अलैहिस्सलाम तजवीज़ कयाऊं। इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलाम जी आमद बा सआदत सूरह कौसर जी पहिरीं तफ़सीर हुई। इमाम हसन अलैहिस्सलाम जो चहिरो मुबारक पंहिंजे अज़ीम मर्तब नाने हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुशाबा हो। हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबा हो ऐं इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलाम जी आमद बा सआदत जो ॾींहुं ख़ानदान रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ ख़ुशी ऐं मुसरत जो अज़ीम ॾींहुं हो। इमाम हसन अलैहिस्सलाम जी आमद खां पोइ ख़ुदा ताला जनाब सैयदा फातिमा ज़ुहरा जी मुबारक जॻह इमाम हुसैन अलैहिस्सलाम, सैयदा ज़ैनब अलैहिस्सलाम ऐं सैयदा उम्मे कुलसूम अलैहिस्सलाम जे सूरत में ख़ानदानी रिसालत जे गुलनि सां नवाज़ियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आहे त हसन अलैहिस्सलाम ऐं हुसैन अलैहिस्सलाम जवानाने जन्नत जा सरदार आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां बेइख़्तियार प्यार कंदा हुआ, खेनि पंहिंजे कुल्हनि ते सुवार करे घुमाईंदा हुआ। इमाम हसन अलैहिस्सलाम खे 7 सालनि ताईं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मुबारक सायो नसीब थियो ऐं जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रलट फरमाई त इमाम हसन अलैहिस्सलाम उन्हनि समूरनि मसाहबनि जो मुशाहिदो कयो जेके अहल बैत अलैहिस्सलाम ते बैदे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। नाने जे शादी खां महरूम थियण जे कुझु ई महीननि खां पोइ हिन खे माउ जे शफ़ीक़ शादीअ खां महरूम थियणो पियो ऐं पोइ पंहिंजे वालिद मोहतरम सां गॾु हिन बि लातदाद मसाहिबनि खे मुंहुं ॾिनो। जॾहिं मुस्लमाननि हालतुनि खां मजबूर थी दुनियावी ख़िलाफ़त हज़रत अली अलैहिस्सलाम जे हवाले कई ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम कूफ़े खे दारुल हुकूमत करार ॾिनो त इमाम हसन मुश्तबा अलैहिस्सलाम ऐं पंहिंजे वालिद मोहतरम सां गॾु हुआ। इमाम हसन अलैहिस्सलाम जंगे जमल, जंगे सफ़ीन ऐं नहरवान जे जंग में बि हिसो वरितो ऐं जॾहिं 21 रमज़ान मुबारक 40 हिजरीअ ते हज़रत अली अलैहिस्सलाम शहादत जो जाम नोश कयो त संदसि वसियत मूजिबि इमाम हसन अलैहिस्सलाम जी बैअत कई वई। हज़रत अली अलैहिस्सलाम जे तजहीज़ ऐं तकलीफ़ुनि खां पोइ 40,000 माण्हुनि इमाम हसन अलैहिस्सलाम जे हथ ते बैअत कई। 14 सितारे जो मुसनिफ़ पंहिंजे तसनीफ़ जे सुफ़े नंबर 189 ते लिखे थो त जंहिं दौर में ख़िलाफ़त हसन अलैहिस्सलाम जे हथ में आई उन दौर में हालतूं पुराशोभ हुयूं। हज़रत अली अलैहिस्सलाम जे शहादत खां पोइ सुतल फितना बि जागी पिया ऐं साज़िशूं उरूज ते पहुची वयूं। अमीर शाम जा जासूस मुस्लमाननि में फोट विझी इख़्तिलाफ़ खे हवा ॾियणु लॻा। बजारुल अनवार में अल शराए जे हवाले सां लिखियलु आहे त अमीर शाम उमर बिन हरीर, अशद बिन कैद, हिजर बिन हिजर, शीश बिन री ऐं ॿियनि खे इहो पैगाम मारियो त कंहिं तरह हसन अलैहिस्सलाम बिन अली अलैहिस्सलाम खे क़त्ल करायो। जेको बि इहो कमु सरअंजाम ॾींदो उनखे पंहिंजे फ़ौज जे सरदारीअ सां गॾु वॾे इनाम ऐं इकराम सां नवाज़ींदुसि। अहिड़ियूं लालचूं मिलण बैदि केतिरा ई माण्हू उन साज़िश में शामिलु थी विया।
अञा ये साज़िशूं जारी हुयूं त मुआविया बिन अबू सुफ़ियान 60,000 फ़ौज सां गॾु मक़ामी मस्कन ते अची पहुतो। अहिड़ो इतला मिलण ते इमाम हसन अलैहिस्सलाम बि वॾो फ़ौजी लश्कर साण करे साबाट में अची पहुतो ऐं 12,000 फ़ौज सां केस बिन सैद खे अॻियां मोकिलियाई त जीअं इहो मुआविया बिन अबू सुफ़ियान जे लश्कर जी अॻराईअ खे रोके सघे।